भिरिया रोड जे विच शहर में ईद ॾिहाड़े मिलण आयल नाठीअ सां थियल झेड़े जो केस थाणे ते 6 जवाबदारनि मथां दाख़िल। पुलिस का बि गिरफ़्तारी नाहे करे सघी। फरियादी जो जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। इन सिलसिले में दरिया ख़ान मरी जे सहाफ़ी मिर्ज़ा हसनैन मुग़ल ॿुधाए त ईद जे ॾिहाड़े ते घरवारी ऐं भाउ सां गॾिजी सहुरनि सां ईद मिलण लाइ भिरिया रोड आयुसि त सहुरनि मूं ऐं मुंहिंजी घरवारी समेत भाउ मथां ओचितो क़ातिलाणो हमिलो करे ॾिनो, जंहिं सबबि असां ज़ख़्मी थी पियासीं। जॾहिं त अहिड़े हमले जो केस 6 ॼणनि जवाबदारनि मथां दाख़िल कयो वियो आहे। केस हमले में ज़ख़्मी थींदड़ औरत इशा मिर्ज़ा जी फ़रियाद ते 6 जवाबदारनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ कलमनि तहत केस दाख़िल कयो वियो। जवाबदारनि में इरशाद मुग़ल, शाहिद मुग़ल, रिज़वान मुग़ल, फ़ैज़ुल रहमान मुग़ल समेत ॿिया शामिल आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।